कहिड़े ॾोह तहत सूबेदार सिकंदर कहिड़े ॾोह तहत तो असांजे मथां का कई आहे ऐं कहिड़े कानून तहत तो असांजी तलाशी शुरू थो करी? हा, ही तलाशी जा वारंट अथई। असांखे पंहिंजो कमु करणु ॾे। असांजे कम में मुदाख़लत न कर, न त बस सूबेदार सिकंदर, बस तूं पंहिंजी कानूनी कार्रवाई पूरी कर, पर तोखे हितां कुझु बि कोन मिलंदो। सर अंदर कुछ भी ना है। सर अंदर का भी शइ न हुई। खाना भाग भला थई जो असांखे तुंहिंजे ख़िलाफ़ हितां को बि सबूत हथ न आयो। मुंहिंजे भागन खे छॾ, पर सूबेदार सिकंदर सिर्फ़ मूंखे एतिरो ॿुधाए त इहा छिछोरो पाई कई कंहिं आहे। तुंहिंजो वॾे में वॾो दुश्मन केरु आहे इहो तूं पाण अंदाज़ो लॻाए सघे थो। अचो। खानी कंहिंजो कमु हूंदो? मूसा खान खां वधीक असांजो ॿियो दुश्मन कहिड़ो थो थी सघे? जॾहिं त मूसा खान खे ख़बर पई आहे त तव्हां कुझु बि न मिलंदुसि, पोइ इहा ॿारणी छो कयईं? असांखे मजबूर पियो करे हिननि हथनि में हथियार खणण लाइ। इन ई करे चवंदा आहिनि खान, हाणे जेको बि क़दम खणे न सोचे सम्झी खणंदो कर। ख़बर आहे न अकबर, ख़बर आहे न। छो त मां हाणे मूसा खान जे चालुनि खे सम्झी वियो आहियां। हा, बाबा सिंह तव्हां? छो मां हिते नथो अची सघां छा? न न बाबा साईं, तव्हांखे कंहिं रोकियो आहे? अॼु हितां जा आदमखोर नज़र कोन था अचनि। बाबा साईं ख़बर कान अथव छा? कहिड़ी ख़बर आहे? बाबा साईं वॾे रईस मोकिलियो अथनि हाकिम खान जो सिर खणण जे लाइ। हाकिम खान एतिरो आसानी सां हिननि जे बारे में कोन ईंदो। बाबा साईं जेके न ओॾे विया अथसि उहे ॿार न आहिनि, वॾा खिलाड़ी अथई, वॾा खिलाड़ी। हा, गुलाम कादर केतिरा बि खिलाड़ी छो न हुजनि, पर वारिस खान जे ॻोठ में अंदरि दाख़िल थी हाकिम खान खे ख़तमु करणु ॾाढो ॾुखियो आहे। भली ही छा बि सम्झनि, पर इहो भंग में रंग मिलाइणु ॾाढो ॾुखियो आहे, ॾाढो ॾुखियो। चाची जन्नत जे घर। जन्नत जे घर? हाँ मामा, पर तुझो कोई कम? न न तो में न, मुंहिंजो कम बि जन्नत में आहे। पोइ हल त ॿई गॾिया था हलो। मामा पोइ पहिरियां तूं थी अच, मां पोइ ई वेंदसि। पोइ छो? हल त हिन महिल ई गॾिया था हलो। न न हींअर तूं वञ, मां खणी पोइ ई ईंदसि। अम्मा तूं हलंदी त मूंखे बि घर में छॾींदी, न त ईअं कीअं थी माई मूंखे पैर रखण ॾे पंहिंजे घर में। मामा तुझे करे त मूंखे बि घर में पैर रखण न ॾींदी, तॾहिं त मां बि कोन थी वञा। ही घिटी में बीठा केड़ी था सलाहूं कयो? तुंहिंजे घर अचण जूं सलाहूं था क्यों? मुंहिंजे घर? पर छो? ईअं ई घड़ी खण वात वेढ़ाइण लाइ। मुआ वात वञी के ॿाहिरि ॿिए सां वेढ़ाए। छो तो सां वात छो नथो वेढ़ाए सघां? तूं काॾे छोरी, तूं काॾे? चाची आई हुयसि तो में थोड़ो कम हुयो, वरी ॿिए चकर हिन वक्त मामा ए तूं थोड़ो वात विड़ाए वठो। ॻाल्हि त ॿुध, तोरे हिन मामे जो वात त कॾहिं बि बंदि कोन थींदो। तूं पंहिंजी ॻाल्हि कर। चयमि न ॿिए चकर। कम त ख़ैर जो हो न। चाची इहो ई कम हुयो, तूं अम्मा खे वरी राज़ी कर त मां हवेली में कम लाइ वञा। घर में 2-3 रुपया त आणींदसि न। कोशिश कयां थी, पर माणे मञे मुश्किल। छो न मञींदी, छो न मञींदी? अहिड़ो आहीं त पोइ वञी मञाईसि न। जे तूं बि साथ ॾींदी त वाह थी वेंदी, वाह थी वेंदी। त पोइ आऊं अचां थी, ॿई गॾिजी मञाइण जी कोशिश कयूं था। देर न कजांइ, मूंखे तुंहिंजो इंतज़ार रहंदो। इंतज़ार रहंदो। उमिर त मोई जी ॾिस इंतज़ार थो करे, शर्म ई मोई खे कोन थो अचे। मायरा
तोखे असां आज़ादी ॾिनी पर हितां जो माहौल अहिड़ो न आहे जिते तूं आज़ाद घुमी सघीं। बाबा हितां जे माहौल जी ॻाल्हि न आहे पर तव्हांजो मूं ते एतबार आहे। समझाए अम्मा मायरा खे समझाए इनके असांजी इज्जत जो ख्याल करणो पवंदो। पुट कुछ जिद तव्हां घटि कयो ऐं कुछ जिद मायरा घटि कंदी। ॻाल्हि ज़िद जी न आहे अम्मा, ॻाल्हि ज़िद जी न आहे, ॻाल्हि असांजी इज्जत जी आहे। छा कयो आहे मां तव्हांजी इज्जत खे? बस मायरा बस, अॼु खां पोइ इहो सभु कुझु विसारे छॾ। बस आईंदा मां हिन हवेली में को बि क्रोध न ॾिसां। इहा ॻाल्हि मूंखे न अदा खे सम्झाए छॾियो। कमाल खान खे तूं छॾ, पंहिंजी ज़ुबान ते काबू रख। हर वक़्तु असां माउ ऐं धीउ जे मथां तव्हांजी इहा कावड़ चङी न आहे। अम्मा जेकॾहिं तूं न मायरा जी तरफ़ वठे थी त हीअ अञा बि होश मां निकिरी थी वञे। होश मां त हिन वक़्तु तव्हां निकितल आहियो। तव्हां बस ज़ीनत बस, तुंहिंजो कमु आहे मायरा खे सम्झाइण, न कि हुनजी पुठ भराई करण। तो त हुनजी पुठ भराई करे हाणे इन हद ताईं पहुचायो आहे जो हाणे भाउ ऐं पीउ जो बि लिहाज़ कोन थी करे। अबू मां अम्मी जे पुठ भराईअ जे करे कुझु बि नथी कयां पर अदा जी हद खां वधीक सख़्त रवैये जे करे मां हिन हवेलीअ मां भागी थी चुकी आहियां। कमाल खान खे मां सम्झायो छॾियां, अॼु खां पोइ तव्हांजे कंहिं बि कम में मुदाख़लत न कंदो। छा मूंखे घर खां ॿाहिरि वञण जी इजाज़त हूंदी? न, फ़िलहाल न। छो न? तोखे कीअं सम्झायां मायरा, तोखे कीअं सम्झायां? मायरा खे मां सम्झाईंदसि, मां सम्झाईंदसि। मायरा अॼु खां पोइ मुंहिंजे तरफ़ां तोखे फुल आज़ादी आहे। कमाल खान तोखे कुझु बि कोन चवंदो। बस मायरा मां तोखे हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि त कुझु करण खां पहिरियां ई पंहिंजे पीउ माउ जी इज़त खे ॾिसजांइ। तुंहिंजे पीउ ऐं भाउ खे दुश्मन बंदूक जी गोली सां मारे न सघंदा, पर जे पंहिंजी नज़रुनि में किरी पियासीं त उहो ॾींहुं असांजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो। हा मायरा, जंहिं ॾींहुं बि असांजी इज़त मथां को बि दाग़ लॻो न मां त पंहिंजे पाण खे मारे छॾींदुसि मां पंहिंजे पाण खे। तव्हां बेफ़िक्रा रहो, अलाह तव्हांजी इज़त रखी आहे ऐं मौला कंदो त इहा ई इज़त तव्हांजी बरक़रार रहंदी। पोइ छा इरादो आहे? हलणु घुर्जे त पोइ महला तो हली ॻोठ जे ॿाहिरां मोर्चा बंदि करे हली वेही था रहूं। जीअं वारिस खान ऐं हाकिम खान निकिरनि उन्हनि खे उते ई ख़तमु करणो आहे। पोइ निकिरण जी कयो, टाइम घणो थी वियो आहे। उन खां अॻु जो सिज उभरे हली ॻोठ ॿाहिरां मोर्चा बंदि थी वेही था रहूं। हलो अचो। वे काॾे? यार मां वेही वेही तंग थी पियो आहियां, सफ़ा बोर थी पियो आहियां। हल त काले चकर बकर ॾेई अचूं हली। ॿाहिरि बि किथे हलंदासीं? दा मुंहिंजा सोना, मूंखे ख़बर आहे त ॿाहिरि बाज़ारूं न आहिनि। मिड़ई ज़मीन तां चकर बकर ॾेई मोटी ईंदा त ॿियो छा कंदासीं? मुंहिंजो मूड न हुयो। उते कहिड़ियूं महफ़िलूं लॻियूं पियूं आहिनि जो तुंहिंजो मूड ठहणु लाज़मी आहे। ही ज़मीन तां चकर ॾेई मोटी था अचूं, हाणे छॾ किरोध खे। अचलो हल हल।
हाणे हीअं कयो कुझु ॾींहुं पासीरा थी वञो जीअं ई पुलिस जी गरमाइश घटि थींदी मां तव्हांखे ॻोठ घुराए वठंदुसि असांजो फिकुर न कयो असां रहण जो बंदोबस्तु करे छॾियो आहे पर बाबा पोइ बि थोरो होशियारी सां का ॻाल्हि ई न आहे यार आयो है हले वरी त का ख़बर ई कोन मिले वाह साईं थी सघे थो त हू ख़बरूं करे वियो हुजे कुछ न कुछ कंदो जरूर पर जॾहिं हुनखे को मौक़ो मिले जेकॾहिं तव्हां चओ त फोन करे हाल अहवाल वठंदुसि जेकॾहिं असांजो नंबर दिलावर खान सुञाणे वरितो त हुन मिसकीन लाइ मसइलो थी पवंदो जेकॾहिं को कमु थियो त हू असांखे फोन ज़रूरु कंदो एतिरो बेवकूफ़ न आहे जो हू असांजो नंबर दिलावर खान जे अॻियां ज़ाहिर कंदो पोइ पुछा करी हाल अहवाल साईं हाकिम खान के दिलावर खान जी माण्हुनि नेठ ज़ख्मी करे छॾियो पोइ बि इहो बची वियो निभागो अस्पताल खणी विया अथसि का ख़बर न आहे कबाल खान हाकिम खान रहियल कंहिं वटि हो वारिस खान वटि वॾो भरोसो हुयुसि वारिस खान ते हाणे ख़बर पियसि त वारिस खान ऐं असां में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे जे पंहिंजे दोस्त खे दोस्तीअ वारी सलाह ॾे हा वारिस खान त अॼु हिन जो ही हशर न हुजे हा मूं त कॾहिं बि हिनखे दुश्मनी वारी सलाह न आहे ॾिनी सलाह ॾियण त अलॻि ॻाल्हि आहे पर तो हिन सां गॾिजी सोराब मथां हमिलो कयो ऐं हुनखे मारण जी कोशिश कई इहो हिसाब अञा तोॾे न रहियल आहे इहा मां धमकी सम्झा दिलावर खान दिलावर खान धमकी न ॾींदो करे ॾेखारींदो आहे जॾहिं मां पंहिंजे सॻे भाउ खे न बख़्शियो आहे त तोखे कीअं बख़्शींदुसि दिलावर खान वॾे हुअण नाते असां तुंहिंजी इज़त था कयूं बाक़ी कमज़ोर असां बि न आहियूं मूंखे ख़बर आहे जेतिरो तूं ताक़तवर आहीं मां चाहियां त तुंहिंजे घर में घिरी होश में रही ॻाल्हाए दिलावर खान होश में रही ॻाल्हाए किथे ईअं न थिए त मां तुंहिंजी इज़त विसारे वेही रहां ऐं तोखे कुथा लफ़्ज़ ॻाल्हाइण शुरू कयां तुझी औकात चाहे जो तू दिलावर खान के कुथा लफ्ज़ ॻाल्हाईंदे बस दिलावर खान बस घणो थी वियो इन खां वधीक हिकु लफ़्ज़ बि न वारिस खान कन खोले ॿुधी छॾ अन क़रीब तुंहिंजो बेड बि हिन सां ई लॻाइणो आहे हिन सां गॾु दिलावर खान पहिरियों असां अणॼाण हुयासीं ऐं इहो न सोचियोसीं त तूं अहिड़ो कदम खणी सघीं थो हाणे जेकॾहिं तुंहिंजा हमराह आया त उन्हनि मां हिकु बि ज़िंदा बची वापसि कोन ईंदो इहो वक़्तु ॿुधाईंदो बाक़ी
हाकिम खान होश में अचे तो चई छजांस तो पंहिंजो कफन वठी रखे न तो मां संदसि लाश बेकफनो ई दफनाए छॾींदुसि।